अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे मुर्शिद। तव्हां ॾिसी रहिया फन विथ मुर्शिद यूट्यूब चैनल। तव्हां सोचींदा हूंदो त यको भाउ तव्हांजो किथे घुमा। भाउ घुमा तव्हांजो ईद खां पोइ कराची वियो आहियां। तक़रीबन अॼु 3 ॾींहं आहे कराची। फस्ट डे त मुंहिंजे भाउ जे हॉस्टल ते हुयुमि, सेकेंड डे मुंहिंजी ख़ाला जे घर हुयुसि, वरी अॼु थर्ड डे आहे उते बि हुयुमि। थर्ड डे ते बि ख़ाला जे घर हुयुमि, उतां मुंहिंजो भाउ खणी आयो आहे। हाणे आहियूं कराची यूनिवर्सिटी में ऐं मुंहिंजे भाउ जे लैब में वेठा आहियां। मां वेठो आहियां ऐं अकेलो आहे। मुंहिंजो भाउ वियो आहे ॿाहिरि मूं लाइ नाश्तो वठणु। नाश्तो त नथा चई सघूं छो त मां अॻारे उथियो आहियां, तॾहिं थो चवां नाश्तो वठणु वियो आहे। सैंडविच अचनि त गॾु खाऊं ऐं मूंखे भाउ ॾेखारियांव। ऐं मां हिन महिल आहियां वेठो कराची यूनिवर्सिटी में ऐं कराची यूनिवर्सिटी बि ॾेखारींदुमि। ऐं मुंहिंजा जेके हिते दोस्त पढ़ंदा आहिनि, जीअं काश्याम थी वियो या ताहिर थी वियो, उन सां तव्हांखे मिलाईंदासीं। वधीक जाॾे वियासीं, गॾे रहिजो, ब्लॉग में मज़ो ईंदो। ऐं मुंहिंजो ख़ुदि फस्ट एक्सपीरियंस आहे घुमण जो, ख़ासि करे कराची यूनिवर्सिटी में। ऐं मूं कराची में आयो आहियां 2009 में, उन खां बाद 2019 में। जेको 2009 में आयो आहियां उन में घणो वक़्तु मां कराची में रहियो आहियां। 2019 में त बसि बाबा सां आयो हुअमि 2 ॾींहं, बसि उन में ईअं ॾींहं गुज़री विया होटल ते। काई काॾे न घुमियासीं, सिर्फ़ु सी व्यू ते वियासीं ऐं सफ़ारी पार्क। उहो काई घुमण जी जॻह न आहे। सी व्यू ते तक़रीबन माण्हुनि खे ॾिठल हूंदो। हाणे मूड आहे जेको ब्लॉग्स ईंदा हाणे त इंशाल्लाह दोदरिया बि घुमंदासीं ऐं जिते मुंहिंजे भाउ घुमायो उते घुमंदासीं। न त हैदराबाद मां बाबा ॾे जॾहिं पुॻुमि पोइ इंशाल्लाह हाला ॾे वेंदासीं ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जे क़दमनि ते वेंदासीं ऐं कुझु अहिड़ियूं जॻहियूं घुमंदासीं जेके तव्हांखे पसंदि बि ईंदियूं। इंशाल्लाह मां तव्हांखे ॾेखारींदुमि उनजे बारे में डिटेल ऐं उनजे बारे में जेको बि आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुमि ऐं ॾाढो मज़ो ईंदो। ब्लॉग ॾिसंदा रहो, मज़ो ईंदो ॾाढो। थैंक यू। फाइनली साईं वेठो ई हुयुसि त फ़ाइज़ जा दोस्त अची विया, उन्हनि जी कचहरी हली रही हुई ऐं मुंहिंजा रोल्स बि अची विया ऐं रोल खाधुमि। ॾाढो मज़ो आयो। फ़ाइज़ जा दोस्त बि वणिया, फ़ाइज़ जे दोस्तनि सां कचहरी भली थी वई। ऐं हाणे आयो आहे मां साथ, मूंखे जेको आर्ट्स डिपार्टमेंट में घुमाईंदो ऐं आर्ट्स जूं बिल्डिंग ॾेखारींदो। ही आर्ट्स जूं बिल्डिंग्स आहिनि, उहे ॾाढियूं वणियूं जेके गॾु हुयूं। फाइनली साईं फ़ाइज़ जे डिपार्टमेंट में थी आयासीं त मुंहिंजो मां साथ अची वियो आहे, जेके ॾिसी सघो था। फस्ट टाइम मुंहिंजे ब्लॉगिंग में अचे थो। ऐं साहिबु काॾे थो वठी हले? जंगल। ये साईं यूनिवर्सिटी आहे जंगल, कराची यूनिवर्सिटी। कराची यूनिवर्सिटी सभिनि ॾेखारींदी, पर असां जंगल था ॾेखारियूं। जंगल जे विच में तव्हांखे मां घर थो ॾेखारियां। घर त ओके। हीअ साईं जंगल विच में हले। हीअ साईं गर्ल्स हॉस्टल आहे। असांजो मां साथ ॿुधाए रहियो आहे, असांखे गाइड करे रहियो आहे। हीअ साईं घर आहिनि प्रोफेसरनि जा हूंदा। हा, प्रोफेसर टीचर्स जा आहिनि। ऐं हीअ हॉस्टल अथव गर्ल्स। हीअ साईं मुंहिंजो ड्राइवर एंड गाइड साहब मोहम्मद ताहिर, मुंहिंजो मां साथ ऐं हीअ तव्हांजो भाउ मुर्शिद। गॾे रहो, मज़ो ईंदो। वाह वाह, जंगल ना ही बेस्ट आहे। तव्हांखे छोकिरियूं ॾेखारियूं हूंदियूं, पर छोकिरियुनि जी हॉस्टल ॾेखारींदी ऐं असां तव्हांखे गर्ल्स हॉस्टल हुई। ऐं कराची जो यूनिवर्सिटी जो माशाल्लाह बहितरीन रोड चौधारी गर्ल्स बि ॾिसी सघो था। माशाल्लाह चौधारी वण ई पर हीअ पहिरीं यूनिवर्सिटी आहे जंहिंमें मां एतिरा वण ॾिठा आहिनि ऐं ग्रीनरी ॾिठी आहे। ऐं बहितरीनु यूनिवर्सिटी ऐं वॾी आहे। असांजी लतीफ़ 3 गॾिजनि तॾहिं हीअ हिकु ठहंदी आहे, 4 मुंहिंजे हिसाब सां। लतीफ़ तव्हांखे ॾेखारे छॾींदा इलाही ब्लॉगनि में। केॾे बि ॾिसो, केॾे बि ॾिसो चौधारी ट्रैक ते जाओ। हिते यूनिवर्सिटी घुमी रहियासीं त मां साथ मूंखे चयो त हीअ जेका कैंटीन आहे कराची यूनिवर्सिटी जी बेस्ट कैंटीन आहे, जिते दाल ऐं छोला मानी मिलंदी आहे। ऐं हीअ ग्राउंड आहे जंहिंखे फुटबॉल ग्राउंड सॾियो वेंदो आहे। ऐं हिन में अक्सर करे बाइक गाॾियूं सिखंदा आहिनि, जंहिंमें हाणे हिन महिल बि गाॾी सिखी रही आहे हिकु अलाए कंहिंजी न्याणी। सो फुटबॉल ग्राउंड ॾिसंदो ऐं थोरो अॻे हलंदो त हितां जामा मस्जिद जेका कराची यूनिवर्सिटी जे अंदरि आहे ऐं ज़बरदस्त इहा मस्जिद हुई। ऐं मां साथ वारनि चयो त असां हिते बि नमाज़ पढ़ंदा हुआसीं। ऐं हिन महिल हली रहिया आहियूं अंदरि यूनिवर्सिटी में, घुमी रहिया आहियूं जिते घर आहिनि, ख़ासि करे टीचर्स जा या हितां क्लार्कनि जा। ऐं हीअ साईं सैटरडे संडे हिते क्रिकेट खेॾी वेंदी आहे। ऐं अॼु त फ्राइडे आहे त बि क्रिकेट शाम जो इवनिंग टाइम खेॾंदा आहिनि। हीअ साईं टीचर्स जी कॉलोनी आहे, जीअं लतीफ़ यूनिवर्सिटी में तव्हांखे ॾेखारियोसीं त असांजी प्रोफेसर कॉलोनी आहे। ऐं यूनिवर्सिटी कराची जी प्रोफेसर कॉलोनी सॼी हिन जो नालो त हूंदो न? कैंपस आहे, कैंपस आहे। ओके, सम्झो प्रोफेसर कॉलोनी आहे।
साईं बकरियूं ॾिसी सघो था कराची यूनिवर्सिटी जे अंदरि। वरी जॾहिं फ़ाइज़नि जे डिपार्टमेंट जे साइड ॾे हलिया रहियासीं त हिते रिसर्च सेंटर हुया कुझु इलाही, जो मासात मूंखे ॾेखारिया। ही कुझु इंटरनेशनल रिसर्च सेंटर हुया ऐं कुझु हितां जा हुया। ऐं कराची यूनिवर्सिटी में तक़रीबन इलाही रिसर्च सेंटर आहिनि। हिन ॾींहुं साईं केर असां कराची यूनिवर्सिटी जो चकर गोल गोल फिराई मासात ऐं माशाल्लाह तक़रीबन डिपार्टमेंट ॿुधाईं त हीअ डिपार्टमेंट आहे, ही डिपार्टमेंट आहे। ऐं मूंखे माना 3 यूनिवर्सिटियूं घुमियूं आहिनि। तंहिंमें लतीफ़ यूनिवर्सिटी त असांजी पंहिंजी आहे, जंहिंमें घणो घुमियो। हीअ मूंखे वाहिद यूनिवर्सिटी लॻी आहे जेका माशाल्लाह वॾी ऐं जंहिंमें अलॻि अलॻि बैंकिंग जूं ब्रांचिस बैंकियूं आहिनि, हॉस्पिटल आहिनि ऐं हॉस्पिटल्स बि आहिनि, बैंकिंग्स आहिनि ऐं वॾी यूनिवर्सिटी आहे। असांजो तक़रीबन लतीफ़ यूनिवर्सिटी 4 मिलनि तॾहिं हीअ हिकु यूनिवर्सिटी ठहंदी कराची यूनिवर्सिटी। हीअ खुटी न पई सघे। साईं बि ॾेखारी पर ताहिर साईं जो ॾेखारण जो तरीक़ो ई अलॻि हुयो। हा ताई छा हाल आहे? साईं असांजो प्यारो दोस्त, प्यारो मासात, मुंहिंजो जिगरी, ही मुंहिंजो भाउ फ़ाइज़। हा मासात छा हाल आहे? ख़ैर आहे? ठीक ठाक। वेलकम टू कराची। थैंक यू थैंक यू थैंक यू। ॿुधायो भला किथे इंटर्नशिप था कयो या केतिरी थी? हाणे मां तव्हांखे साम्हूं इदारो ॾेखारियो ICCBS। ICCBS इंटरनेशनल सेंटर फॉर केमिकल एंड बायोलॉजिकल साइंसिस आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा स्कॉलर्स कमु कंदा आहिनि ऐं केमिकल जेका आहे न रिसर्च थींदी आहे। ठीक। उन में पाकिस्तान में हीअ पाकिस्तान जी नेशनल लाइब्रेरी आहे, हिन जे अंदरि जेका नेशनल लाइब्रेरी आहे पाकिस्तान जी केमिकल रिसर्च ते। सही। उन में अंदरि रिसर्च हिन जो इंटर्नशिप थो कयां मां। सही। मूंसां गॾु क्लास जा कुझु ॿिया स्टूडेंट्स बि आहिनि ऐं मां बि आहियां। हिन साल माना मुंहिंजी ईयरली इंटर्नशिप ईंदी आहे, हुन में माना ठीक ठीक मुंहिंजो नालो। ओके। हाणे मासात खां पुछियोसीं ऐं हाणे मां संदे भाउ खां पुछंदुमि त हिते कंदो छा आहे, ॾिसी सघो था। मतिलबु बैग में लॻो पिया ऐं हिन महिल किथे वेठा आहियूं ऐं आहे कहिड़ी जॻह थोरो ॿुधाईंदो असांखे तव्हां? अस्सलाम वालेकुम। चओ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर हींअर तव्हां वेठा आहियो बायोलॉजिकल कंट्रोल लैब में। ओके। ऐं भई हे एग्रीकल्चर जो हिकिड़ी नंढड़ी लैब आहे, जी जो जी माशाल्लाह सां बाक़ी सभु ॿाहिरां ॿियूं लॻियल आहिनि लैबूं हिते आहिनि। सही। सो डिफरेंट लैब्स आहिनि। हे बायोलॉजिकल कंट्रोल ते कमु कंदा आहिनि, हिते रेयरिंग कंदा आहिनि इंसेक्ट वग़ैरह जी। जी जी बिल्कुलु बराबरि में ई कबड्डी रूम आहे, उनजे बराबरि में जेको आहे टॉक्सिकोलॉजी लैब आहे, ठीक। जिते केमिकल्स वग़ैरह जी रीडिंग वरिती वेंदी आहे। केमिकल्स खे ॾिठो वेंदो आहे त कहिड़ा एक्टिव इंग्रीडियंट्स हिन में केतिरा कमु करे रहिया आहिनि। सो इन हवाले सां वरी अॻे वञिजे त उते वरी PhD जी हिकिड़ी लैब आहे जिते पैथो जो कमु हलंदो आहे। सही। उन खां अॻे एग्री बिज़नेस जी आहे, उन खां अॻे हिकिड़ी लाइव स्टॉक जी आहे। सो इन करे इन हिसाब सां मतिलबु डिफरेंट क़िस्म जूं हिते लैब्स आहिनि ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु इदारो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॾाढा मतिलबु तमामु बहितरीनु जेके हिकिड़ा चवनि त टीचर्स हूंदा आहिनि। माण्हुनि खे हमेशह इहो हूंदो आहे स्टूडेंट्स खे त अलाए कहिड़े क़िस्म जा टीचर्स मिलंदा, कीअं हूंदो। सभ खां पहिरियों टीचर्स सभु बहितरीनु थींदा आहिनि। स्टूडेंट खे उन हिसाब जो थियणो पवंदो आहे, हुन मिलणु घुलणु खपे। छो तव्हांखे ख़बर आहे त जहिड़े हिसाब सां पाण कमु करे रहिया हूंदा आहियूं स्टूडेंट लेवल ते, त पाण पंहिंजे पाण ताईं महदूद हूंदा आहियूं। ठीक। कॾहिं पाण उन शइ खे अॻे वठी न आया आहियूं, पंहिंजे पाण खे खणी न आया आहियूं। ठीक। सो पंहिंजे पाण खे बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कयो ऐं तमामु बहितरीनु यूनिवर्सिटी आहे माशाल्लाह। असां ॾाढा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन यूनिवर्सिटी जा हिकिड़ा हिसे में या हिसो थी पिया आहियूं। माशाल्लाह असांजे मासात जूं महिरबानी। हा साईं थैंक यू। इहो ॻाल्हि ॾिसां त असांजो माशाल्लाह पहिरियों शागिर्दु ज्ञानी बोर्डा जो मुंहिंजो इन ॻाल्हि जो मूं ॾे कोई क्रेडिट नथो वञे, पंहिंजी महिनत। पर पहिरियां त तव्हां हुयो न जॾहिं निकिरी आहियो कराची यूनिवर्सिटी में। पंहिंजे साइड जो माहौल, पंहिंजे साइड तिरपुर में लिमिटेड अपॉर्चुनिटीज़ थी वञनि। माण्हू पढ़ी ठीकु आहे, हाणे सुठा इंस्टीट्यूट अची विया आहिनि तिरपुर में, पर उहा ई शइ आहे त अॻिते जॾहिं वञिजे थो किथे अप्लाई कजे थो या कुझु कजे थो त साॻियो हिकिड़ो पर्सपेक्टिव क़ाइमु थियल आहे त पढ़ियल त साॻियो ई इंटीरियर जा आहिनि, पढ़ियल साॻियो ई इंडियन इंस्टीट्यूट्स जा आहिनि। हे जेके इदारा आहिनि, हीअ जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, हिन जो नालो आहे वॾो, हिन जो अॻिते अप्लाई करण खां पोइ किथे स्कोप आहे। नालो था ॾिसनि कराची यूनिवर्सिटी जो पास थियल आहे छोकिरो, मतिलबु शहर वॾे शहर जेके वॾी यूनिवर्सिटी साॻियो ई उहो पर्सपेक्टिव कान्हे। हाँ सही। तो इहो ई माशाल्लाह सुधरी विया आहिनि ऐं बाक़ाइदे पंहिंजे एम ते चढ़ी रहिया आहिनि ऐं पंहिंजे गोल जे
गड्ढा हिन गोल ते पुॼी वेंदा इंशाअल्लाह। असांजी दुआऊं अथनि।